खैरपुर में ओस्ता गाही ڀرسان ॻोठ शमन शेख जी रहवासण बيواه औरत مسمات शहरबानो ज़ाल अली बख्श भट्टी पारां खेसि 3 महीना अॻु अगवा करे बांदी बणाइण तशदद ऐं ज़ियादतीअ जो इंकशाफ कयो वियो आहे। उन सिलसिले में मुतासिर औरत مسمات शहरबानो भट्टी एहसास वुमेन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी ऑफिस में पहुची दाहींदे इल्ज़ाम मड़ियो आहे त 3 महीना अॻु जवाबदार अली मोहम्मद फुलपोटरो खेसि ज़बरदस्ती अगवा करे वियो हो, जंहिं खेसि हिकु नामालूम जॻह ते क़ैद करे छॾियो हो ऐं मुसलसल 3 महीननि ताईं मथसि तशदद करण सां गॾु खेसि ज़ियादतीअ जो निशानो बणाईंदो रहियो। हिन ॿुधायो त गुज़िरियल राति देर सां बी सेक्शन पुलिस पारां खेसि बाज़ियाब करायो वियो आहे। हिन IG सिंध SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त वाक़े जो नोटिस वठी साणस इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे।